ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया तो माँ भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, हेतिरो वक्त गायब रहने के लिए तव्हां खां माफ़ी चाहींदासीं, छो तो नवरात्रन के सिलसिले में ऐं गरगुल स्टडीज़ के सिलसिले में जाम वक्त ताईं कथा करण जो मौक़ो न मिली सघियो। अचो तो अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 12 स्कंद जो अध्याय ॿियो शुरू कयूं। लेकिन हुन खां अॻु पाण इहो बि ॾिसंदा हलूं त लास्ट कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 12 स्कंद जो पहिरियों अध्याय ॾिठो, जंहिंमें श्री सुखदेव जी स्वामी राजा परीक्षित के कलयुग जे राजाइन जो हाल ॿुधाइनि था ऐं तंहिं खां पोइ राजा परीक्षित श्री सुखदेव जी खां आख़िरी में मोकल कराइनि था। अचो त उन ही कथा के वधीक अॻिते वधाईंदे पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 12 स्कंद जो अध्याय ॿियो शुरू कयूं, जंहिंजो नालो आहे कलयुग जे माण्हुनि जे लक्षणनि बाबति श्री सुखदेव जी जो वर्णन करण। सबई चओ जय श्री कृष्णा। श्री सुखदेव जी चयो, हे राजा परीक्षित, कलयुग में संसारी माण्हू हर रोज़ दया ऐं सच्चाई छॾे ॾियण करे ताक़त में कमज़ोर थींदा वेंदा। थोरी उमिरि हुअण करे खाइण को बि चङो कर्म न थी सघंदो। राजा प्रजा खे दुख ॾेई 4 हिसा वठी छॾींदो। बरसाति जे घटि पवण सबबु अनाज घटि पैदा थींदो ऐं ॾुकार पवण करे प्रजा खाधे खां सवाइ दुखी थी पंहिंजनि वर्णनि ऐं आश्रमनि जो धर्म छॾे ॾींदी। कलयुग में माण्हुनि जी उमिरि 120 वरिय लिखियलु आहे, पर अधर्म करण करे हू पूरी उमिरि बि माणे न सघंदो। कलयुग जी पछाड़ीअ में घणे अधर्म थियण सबबु 20 या 22 वरियनि ताईं उमिरि जी हद वञी रहंदी। अहिड़ो चक्रवर्ती प्रतापी राजा बि को न थींदो जंहिंजो हुकुम 7 दीपनि जा राजा मञीनि। जंहिं वटि थोरो ई राज ऐं मुल्क जंहिंखे हूंदो सो बि पाण खे वॾो प्रतापी सम्झंदो। थोरी उमिरि हूंदे बि ज़मीन ऐं धन वठण वास्ते पाण में झगड़ा कंदा। पंहिंजो धर्म ऐं नीति छॾे जेको माण्हू खेनि पैसा ॾींदो उन जे पास ख़ातिरी कंदा। पाप ऐं पुण्य जो वीचार छॾे चोरी कुकर्म करण ऐं कूड़ ॻाल्हाइण में पंहिंजी उमिरि गुज़ारे दमरी ऐं कोॾे लाइ बि हिक ॿिए जा दुश्मन थी पवंदा। गांयुनि जो खीर घटिजी बकरियुनि जेतिरो वञी थींदो। ब्रह्मण में को अहिड़ो लक्षण न रहंदो जंहिंखे ॾिसी माण्हू सुञाणी सघनि त ही ब्रह्मण आहे। पुछण ते ही उन जी ज़ात जी ख़बर पवंदी। धनवान जे सभु को ख़िदमत कंदो, ऊच नीच जो भेद न रहंदो। वापार ऐं कपट घणी रहंदी। स्त्री ऐं पुरुष जी चित गॾिजी वञण करे ऊच नीच ज़ात वारा पाण में भोग विलास कंदा। ब्रह्मण पंहिंजो धर्म कर्म छॾे फ़क़ति जरिए पाइण सां ब्रह्मण कोठाइबा। ब्रह्मचारी ऐं वानप्रस्थ फ़क़ति जटाऊं मथे ते वधाईंदा। आचार ऐं वीचार पंहिंजे आश्रम जो छॾे ॾींदा। मूर्ख माण्हू कूड़ी ॻाल्हि ठाहिण वारो सचो ऐं ज्ञानी लेखबो। टिनी वर्णनि जा माण्हू जप तप संध्या ऐं तर्पण करण छॾे ॾींदा। फ़क़ति स्नान करे भोजन खाईंदा। स्नान करण खे बि वॾो आचार सम्झंदा। चोर ऐं ठग घणा पैदा थी सभिनी खे दुख ॾींदा।
राज कर्मचारी चोरन ऐं ठगनि सां मिली धन हासिल करे उन धन जो दुरुपयोग कंदा। 10 वरियनि जी कची उमिरि में छोकिरियूं ॿार ॼणींदियूं। कलवंतियूं स्त्रियूं बि पुरुष सां भोग विलास कंदियूं। घणे ई माण्हू अनाज ऐं कपिड़े जा दुख ॾिसंदा। वण नंढा थी वेंदा ऐं दवाउनि में असरु न रहंदो। चई वर्णन जो धर्म शूद्र थी राजा थोरे सुमर्थी रखण ते बि ज़मीन वठण वास्ते इच्छा रखंदा। गृहस्थी माण्हू पंहिंजे माता पिता ऐं ॿाहिरनि जो चयो न मञी ससु सहुरे साली ऐं स्त्रीअ जी आज्ञा में रहंदा। वेझनि तीर्थनि ते एतबार न रखी परियां तीर्थ करणु वेंदा, पर तीर्थ ठाहिण ऐं दर्शन करण जो फल जेको मिले थो तंहिं ते हिननि खे एतबार न ईंदो। यज्ञ ऐं होम वग़ैरह संसार में घटिजी गृहस्थी 2 चइनि ब्राह्मणनि खे खाराइण वॾो धर्म सम्झंदा। सभई माण्हू दया ऐं धर्म छॾे ॾींदा, महिमाननि जो अपमान कंदा। सन्यासी पंहिंजो कर्म ऐं धर्म छॾे घेरू रता कपिड़ा पहिरण ऐं डंडे करण सां ई सन्यासी चवाईंदा। प्यारा भक्तों, एतिरी कथा ॿुधाए श्री सुखदेव जी चयो, हे राजा, जॾहिं कलयुग जी पछाड़ीअ में अहिड़ी तरह घणो पाप थींदो तॾहिं परमेश्वर धर्म जी रक्षा करण वास्ते संभल देश में गुरु ब्राह्मण जे घर कलंकी अवतार वठंदो ऐं नीले घोड़े ते चढ़ी हज़ारे राजाउनि अधर्मियुनि ऐं पापियुनि खे तरार सां मारे छॾींदो। बाक़ी बचियल माण्हुनि खे उन जे दर्शन मिलण ते ज्ञान प्राप्त थींदो ऐं हू पाप कर्म सभई छॾे पंहिंजे धर्म मूजिबि हलंदा। तंहिंखां 800 वर्य पोइ सतयुग थी सभई नंढा वॾा पंहिंजे पंहिंजे धर्म ते क़ाइमु रहंदा। हे राजा, अहिड़ी तरह सभई ब्राह्मण खत्री वैश्य ऐं शूद्र 4 वर्णनि जो वंश बराबरि हलंदो रहंदो। सतयुग जी शुरूआत में राजा देवापी चंद्रवंशीअ जो बद्रिका आश्रम में ऐं राजा मिर्जो सूर्यवंशी जे मद्राचल पर्बत ते वेठा तप कनि था से चंद्रवंशी ऐं सूर्यवंशी कुल खे पैदा कंदा। सतयुग जे अचण करे कलयुग जो धर्म हलियो वेंदो। ॾिसो, हेॾा वॾा राजाऊं बि मिटीअ में मिली खाक थी विया। भलाई ऐं बुराईअ खां सवाइ ॿियो की बि साण गॾु कोन वियो। हीउ शरीर मरण खां पोइ कंहिं कम बि नथो अचे। जेके माण्हू उन नास थींदड़ शरीर खे थुल्हे मतारे करण वास्ते पराओ जीव मारीनि था, तिन खे वॾो मूर्ख ऐं पापी सम्झणु घुरिजे। हे राजा, तंहिं करे माण्हूअ खे घुरिजे त पंहिंजे शरीर ऐं संसार जी प्रीत ऐं अहंकार छॾे हरि चरणनि में ध्यानु लॻाए परमेश्वर जो भॼन ऐं सुमरण करे भवसागर पार लंघे वञे। हे राजा परीक्षित, तूं वॾो भाग्यवान आहीं जो अंत समय परमेश्वर जी कथा ऐं लीला ॿुधण में तुंहिंजो मन लॻियो आहे। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 12 स्कंद जो अध्याय ॿियो संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम, राधे राधे।